माण्हुनि जे उथण वेहण जा अंदाज़ उन्हनि जी शख़्सियत बाबति घणो कुझु ॿुधाइनि था, पर जंघ ते जंघ रखी वेहण सिहत ते कहिड़ी रीति असरअंदाज़ थिए थो, इन हवाले सां हिकु तहक़ीक़ कई वई आहे, जंहिं जे नतीजनि मूजिबि 62% माण्हू खाॿी जंघ ते साॼी जंघ रखी वेहनि था ऐं 26% माण्हू उन जे उबतड़ अमल कनि था। 12% माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन खे का ख़ासि तरजीह नथा ॾियनि, यानी हू जंघूं मटाईंदा रहनि था। माण्हुनि जे कुर्सीअ ते वेहण जा बि ॿ अंदाज़ हूंदा आहिनि। कुझु माण्हू सॼी जंघ खे खॿी जंघ ते, कुझु वरी गोॾा क्रॉस करे वेहंदा आहिनि। जेतोणीकि जंघ ते जंघ रखी वेहण आरामदेह लॻंदो आहे, पर छा ईअं करण सां अव्हां जी सिहत ऐं हॾियुनि ऐं जिस्म जे ॿियनि उज़वनि खे फ़ाइदो मिले थो? इन हवाले सां कयल माहिरनि जे तजुर्बनि ते नज़र विझूं था। तहक़ीक़ में ॾिठो वियो आहे त जंघ ते जंघ रखी वेहण सां अव्हां जे जिस्म जो तवाज़ुन ख़राब थी वेंदो आहे। इन खां सवाइ हेठिएं धड़ में रत जी गर्दिश जी रफ़्तार मुतासिर थी वेंदी, जंहिंसां रत ॼमण जो ख़तरो वधी वेंदो आहे। अक्सर तहक़ीक़ में इहो ॾिठो वियो आहे त जंघ ते जंघ रखणु गोॾे ते गोॾो रखी वेहण खां वधीक ख़राब साबित थिए थो। असुल में ईअं वेठे रहण सां रगुनि में रत गॾु थियण जे करे असांजे ब्लड प्रेशर में वाध थी सघे थी ऐं उन खां बचण लाइ दिलि खे वधीक कमु करणो पवंदो आहे। इहो ई सबबु आहे जो जॾहिं डॉक्टर या नर्स अव्हां जो ब्लड प्रेशर ॾिसंदा आहिनि त उहे अव्हां खे पंहिंजा पेर ज़मीन ते लॻाए रखण जो चवंदा आहिनि। माहिर चवनि था त जेतिरी देरि अव्हां जंघूं क्रॉस करे वेठा रहंदा, अव्हां जे जिस्म जे उज़वनि जी ड्रेग ऐं चेल जे हेठिएं हॾियुनि जी तरतीब में डिघे मुदे वारियुनि तब्दीलियुनि जो इम्कान ओॾो ई वधी वेंदो। कंध जी हॾियुनि जी तब्दीली जे करे मथे जी पोज़ीशन ख़राब थी सघे थी, छो त असांजे करंगे जी हॾी जी कोशिशि हूंदी आहे त असांजे जिस्म में कशिश सकल जो मर्कज़ जिस्म जे विच में रहे, पर जॾहिं असां जंघ ते जंघ रखी वेही रहंदा आहियूं त करंगे जी हॾीअ ते दबाव वधी वेंदो आहे। इंसानी ढांचो ईअं आहे त जंघुनि खे हिक ॿिए ते चाढ़े वेहण सां असांजे करंगे जी हॾी ऐं कुल्हा बि मुतासिर थी सघनि था। इन खां सवाइ ईअं वेहण सां अव्हां जो कंध बि मुतासिर थी सघे थो, छो त कंध जिस्म जी ॿियनि हॾियुनि जी भेट में कमज़ोर हूंदो आहे। अहिड़े तवाज़ुन जी खोट केतिरनि ई माण्हुनि में अक्सर चेल जे सूर सां ज़ाहिर थींदी आहे, जंहिंजो सबबु वेहण जो ग़लति अंदाज़ हूंदो आहे। इहा ई अणबराबरी आम तौर ते चेल ऐं उन जे हेठिएं हिस्सनि में बि ॾिठी वेंदी आहे, जंहिंजो सबबु ख़राब पोज़ीशन हूंदी आहे ऐं क्रॉस जंघुनि जे करे पैदा थींदड़ दबाव वधंदो आहे। माहिर इहो बि चवनि था त डिघे मुदे लाइ इन पोज़ीशन में वेहण सां करंगे जी हॾी चिॿी थियण या ॿियनि ख़राबियुनि जो बि इम्कान वधी वेंदो आहे। अक्सर माण्हुनि में टोकेंट्रिक पेन सिंड्रोम ऐं सथरनि जे हिस्से में मुस्तक़िल सूर जा इम्कान बि वधी वेंदा आहिनि। माहिरनि मूजिबि मर्दनि ऐं औरतुनि विच में जिस्मानी फ़र्क़ सबबु औरतुनि लाइ जंघ ते जंघ चाढ़े वेहण सवलो हूंदो आहे। अहिड़े अंदाज़ में वेहण जा कुझु फ़ाइदा बि आहिनि। मिसाल तौरु जिन माण्हुनि जी हिक जंघ ॿी जंघ खां डिघी आहे त उन लाइ क्रॉस जंघूं करे वेहण सां तवाज़ुन क़ाइमु रखण में मदद मिलंदी आहे ऐं करंगे जी हॾी जो मसइलो बि घटिजंदो आहे। इन में को शक नाहे त योगा जी मशहूरु टेक्निक यानी मुराक़बे जी पोज़ीशन में वेहण अव्हां जे जोड़नि लाइ वॾो फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे। आख़िर में इहो बि ॼाणे वठो त जंघ ते जंघ चाढ़े वेहिजे या न वेहिजे, त पोइ जेकॾहिं अव्हां जंघूं क्रॉस करण बदिरां वेही सघो था त शायदि इहो ई वधीक बहितर हूंदो। तहक़ीक़ में ख़बर पई आहे त जिन मसइलनि खे जंघूं क्रॉस करे वेहण सां ॻढियो वियो आहे, उन्हनि में अक्सर जो वास्तो ॿियुनि शयुनि सां बि हूंदो आहे, जीअं अव्हां जो लाइफ स्टाइल ऐं अव्हां जे वेहण जो अंदाज़ या अव्हां जो वज़न। असांखे ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखण सां गॾोगॾु बहितर पोज़ीशन में वेहणु घुरिजे।